नाज़रीन, सूबाई गादी वारे शहर में तूफ़ानी बरसात सबब शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। गुज़िरियल ॾींहुं लाहौर में शुरू थींदड़ तेज़ बरसात अॼु सुबुह ताईं जारी रही, जंहिं सबब केतिरनि ई हंधनि ते पाणी जमा थी वियो, जॾहिं त हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया, जंहिं खां पोइ वासा ऐं ज़िले इंतिज़ामिया जूं टीमूं पाणी कढण में मसरूफ़ आहिनि। केतिरनि ई कलाकनि खां लाॻीतो बरसात जे नतीजे में जोहर टाउन, गुलबर्ग गार्डन टाउन में, उनखां अलावा लक्ष्मी चौक, गवाल मंडी, अकबर मंडी में बि केतिरनि ई हंधनि ते पाणी बीही वियो आहे, जॾहिं त गुलशन रावी, रुस्तम पार्क में बरसात जो पाणी घरनि में दाख़िल थी वियो। बरसात खां पोइ ज़िले इंतिज़ामिया ऐं वासा जूं टीमुनि खे फील्ड में मुतहरिक कयो वियो आहे। ॿिए पासे मौसमियात खाते अॼु बि सॼो ॾींहुं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जी अकती करे छॾी आहे। जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि लाहौर में सभिनी खां वधीक बरसात लक्ष्मी चौक में 97 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। राति देर खां शुरू थींदड़ बरसात ॾींहं जो बि वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़ बरसात सबबि शाहरान, घिटियुनि ऐं पहाड़नि में पाणी बीही रहियो आहे।